शिकारपुर डीसी शिकारपुर अटे जे चकिन करियाना ऐं सब्जी फ्रूट ऐं डेली शॉप ते छापा हणी ॾंड लॻाया विया। डिप्टी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो, असिस्टेंट कमिश्नर जवाद अली लाड़क ऐं मुख्तियारकार ज़ाहिद हुसैन भट्टी खे साण करे लखीदर हज़ारीदर गोल मार्केट ऐं स्टोरगंज जे अटे जी चकिन ऐं करियाना मर्चेंट सब्जी ऐं फ्रूट फरोशन ऐं डेली शॉप ते अचानक छापा आया। मज़कूरा दुकान जे मालिकनि पारां ग्राहकनि खां वधीक क़ीमतूं वठण जे ॾंड वसूल कयो। मजमूई तौर ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो वधीक क़ीमतूं वठंदड़ दुकानदारनि ते 18,000 ॾंड वसूल कयो। उन मौक़े ते दुकानदारनि खे छंड पटींदे डिप्टी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो चयो त तव्हां हथरादू महांगाई कई आहे, जॾहिं त असां खाधे पीते जी शयुनि जा अघु मुक़ररु कया आहिनि। तव्हां मां कुझु दुकानदारनि वटि रेट लिस्टूं ज़ाहिर न आहिनि कयूं वयूं ऐं दुकानदारनि पारां रेट लिस्ट ते अमल न कंदे ग्राहकनि खां इज़ाफ़ी रेट वठी रहिया आहिनि। हिननि चयो त उहा ॻाल्हि हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी।